केड़ी आलिम खे वठी आ आलिम खे चई हुकुम कर बाबा आलिम सगोरे चो गाल बुध ई तोखे जिस्मानी बीमारी काने दुनिया जी बीमारी काने बदन जी बीमारी काने तो को दिल में बुरो इरादो कयो आ इन काबे जे बारे में तो का बुराई सोची आ अल्लाह पाक तो ते नमरजी पयो आ जेकने इनी बुरे इरादे खां तौबा करी त रब करीम तोखे हाणे ही चंगो भलो करे छडींदो जी हाँ मूं इरादो इहो कयो आहे त काबो ड्राहियां जी पोइ तुंहिंजी मर्ज़ी जे सिर जो ख़ैर घुरी त पोइ इन खां पंहिंजे बुरे इरादे खां रुजू थी दिल जो दिल में तौबा कई अल्लाह त गफूर रहीम आ बेटा ऐसा पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजल पुतोड़ी लख हुजन तब माफूड जल में धरा उन जिल्दो दिल जो दिल में तौबा कई मुझा मौला मूं बस कई मुखे माफ फरमा अल्लाह पाक जी ज़ात मेहरबान आ हिकड़े सेकंड में हुन जी बीमारी छड़े वई चंगो भलो थियो गुस्ल कई कपड़ा मटाई काबतुल्लाह जो तवाफ कई ऐ काबतुल्लाह के अची गिलाफ चाढ़ई अल्लामा शरफुद्दीन खरगोशी रहमतुल्लाह अलैह पांजे किताब शरफुल मुस्तफा में लिखो आ फरमाए तो सब का पहरा पहरा इहो बुजुर्ग हो इहो नुबे अव्वल हमीरी हो जे काबतुल्लाह के गिलाफ चाढ़ो अगे गिलाफ को न चाड़ीदा हा इन एहतराम खातिर काबे के गिलाफ चाड़े तवाफ कयो ए हर एक मक्के वाले माण्हू जे घर पाण हली वयो ॿियनि खे सत सत अशरफियूं पर मक्के वारन के 14 अशरफियूं ॾिनई ॿियनि खे हिकिड़ो हिकिड़ो कपड़नि जो वॻो मक्के वारन खे ॿ कपड़नि जा वॻा ॾेई अल्लाह खे राज़ी कई उनखे ख़बर पइजी वई त मूंखे किथां लॻी आहे चङो भलो थियो ख़ैरातूं कई काबे जो तवाफ कई काबतुल्लाह के गिलाफ चढ़ी काफी दिहाड़ा उते रही तवाफ करे खुदा के राज़ी करे हाणे अॻिते रवानो थियो हलंदो वञे सफ़र कंदो वञे हिन सां आलमन जी जमात बि हुजे हिन सां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो शाइर बि हुया हाकिम बि हुया वॾेरा बि हुया हिन सां गॾु फौजी बि हुया तमामु घणी जमात हुई उठनि ऐं घोड़नि जो लश्कर आहे हलंदे हलंदे हिकिड़े इलाइक़े खां लंघियो आहे जंहिं इलाइक़े खे उन ज़माने वारा यसरब चवंदा हा छा चवंदा हा उन जगह ते आबादी बिल्कुल कान ही बट बयाबान हो विच ते हिकिड़ो पानी जो चश्मो हो उनी मजा बदवी माण्हू पानी भरे वेंदा हा वो पानी ॾाढो लज़ीज़ हो पर उनी जे भर में रही न सघंदा हा जेकॾहिं को घर बि ठाहींदो हो त उते बीमार थी पवंदो हो यसरब सरब मां वरतल आहे सरब जी माना बीमारी बुखार आहे मुसीबत आहे उनी जे करे उन इलाइक़े खे यसरब सॾींदा हा जंहिंमहिल उनी जगह तां बादशाह जो काफ़िलो अची लंघियो जेको 400 आलमन में वॾो आलिम हो उन चारई तरफ़ जाइज़ो वरतो ओलह ओभर उत्तर ॾखण निहारे उन चश्मे के निहारे उन चश्मे के ॿाहिरां कुझु खजर जा बाग हा उन्हनि ते नज़र करे घोड़े तां लही पियो बादशाह के चई घोड़ो संभाल तूं हलियो वञ तूं ॼाण तुंहिंजो मुल्क ॼाणे आउं हिन मैदान में पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा गुज़ारींदुसि जेके ॿिया उन जा शागिर्द हा 400 आलमन में हिकिड़ो ही बाक़ी था 399 उन्हनि चयो उस्ताद तूं असांजो वॾो आहे ॻाल्हि कहिड़ी आहे कि तव्हांखे ख़बर कान्हे ज़बूर पढ़ियो अथव इंजील पढ़ियो अथव आसमानी किताब तव्हां पढ़िया आहिनि अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु आखिर ज़मान नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आराम वारी आखिरी जाय जंहिंजो नालो मदीनो थींदो पार पत्ता खुदा ताला जेके लिखिया आहिनि उहे मूंखे हिन यसरब जे शहर में नज़र अचनि था हिन चश्मे में बाग में नज़र अचनि था मुंहिंजो ईमान आहे त हिन जाइ ते मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मदीनो थींदो ऐं मां महबूब करीम अलैहिस्सलाम जे लाइ अॻुवाट
हिते वेही थो रहां मन सुभाणे अचे महीने में अचे 6 महीने अचे साल में अचे 10 सालन में अचे भला जे मूंखे दीदार न थियो त मुंहिंजे औलाद खे थींदो औलाद खे न थियो त औलाद जे औलाद खे थींदो उन यार जे इंतजार में सॼी ज़िंदगी हिते गुज़ारिया थो भला जे ॿियो कुझु न त बि मूंखे मुहम्मद जे मदीने जी मिठी त नसीब थींदी जो इहा ॻाल्हि कई तो बाक़ी जेके आलिम उहे बि घोड़नि त लही पिया चई उस्ताद तूं बि हिते असां बि हिते बादशाह खे सभिनि चयो हलियो वञ बादशाह सलाम चयो ॻाल्हि त कयो मूंखां सॼी सही खोले हुननि पार पता सभु पढ़ी ॿुधायो अव्वल खां आख़िर ताईं ज़बूर मां हुनखे पढ़ी ॿुधायो जेके बि नबी पाक जा पार पता हा निशान हा वस्फूं हूं तारीफ़ूं हूं सभु जो हुन पढ़ी ॿुधायूं उन तुब अव्वल हमीरी खे दिलि में ख़्यालु पैदा जेकॾहिं उन नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात ला तव्हां तरसो था त मां बि मुहम्मद जो इंतज़ार थो कयां तव्हां 400 आलमनि खे बानियूं वठी मां शादी करायां थो ऐं 400 आलमनि खे घर बि ठहराए ॾियां थो खूह बि पक्का ठहराए ॾियां थो ऐं मां बि साल खन रहां थो जेकॾहिं महबूब अची वियो मुस्तफ़ा जो दीदार थी वियो त मुंहिंजो बि उम्मत जे ग़ुलामनि में नालो लिखिजी मुझा दोस्त अल्लामा खरकोशी रहमतुल्लाह अलैह लिखन था त मदीने जो सब खां पहिरियों बुनियाद रखण वारो भी इहो शख्स हो मदीनो तैयार करे सॼो साल रहियो साल रहण ताईं महबूब त ख़ैर का आया पर हुन आख़िर चयो पंहिंजे वज़ीरनि खे मुल्क हलाइणो आहे मूंखे हिते केतिरो रहंदुसि हाणे हीअं कयो जो हिकिड़े हिन शहर जे विच ते बीमार हिकिड़ी जाइ ठहरायो आलमनि जे लाइ त जाइ ठाही अथमि पर जंहिं दिलबर जो इंतज़ार आहे उन्हीअ जे लाइ बि जाइ ठहरायां जे अचे त उन जाइ में रहे विच शहर में हिकिड़ी 2 मंज़िला जाइ ठहरायईं ऐं हिकिड़ो ख़त लिखियईं ऐं ख़त लिखी उन वॾे आलम खे चई ही मुंहिंजो हबीबनि खे ख़त पुॼाइजां जे तुंहिंजे ज़िंदगी में न अचे त तूं वसीयत पुट खे करे वञिजा जे तुंहिंजे पुट जे ज़िंदगीअ में न अचे त तुंहिंजो पुट पोटे खे वसीयत करे वञे या नस्लन बाद नस्ल इहो ख़त संभालजो हिन माड़ीअ जी हिफ़ाज़त कजो जॾहिं हबीब अचे त महबूब करीम खे मुंहिंजा सलाम बि चइजो हबीब खे हिते रहाइजो सभई जो सुभान अल्लाह खुली खुली जो सुभान अल्लाह मुंहिंजा खां पोइ उहो जेको वॾो उहो पोड़ो थी उहो बि गुज़ारे वियो उन जो पुट बि गुज़ारे वियो उन जो पोटो बि गुज़ारे वियो उन जो पड़ पोटो बि गुज़ारे वियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा सिलसिलो हलंदो रहियो पूरो 1000 साल गुज़री वियो घणो अरसो था जमल 1000 साल पूरो थियो हेॾा मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम हिजरत करे मक्के मां मदीने आयो कुरान तो फरमाए इज़ अख़रजहुल लज़ीना कफ़रू साने यसनईन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात के अल्लाह जो अमरा रब जो हुकुमा मुझा महबूब मक्के वारन तो जो कदर को न कयो आ हाने मक्के के रातों रात छॾे अलविदा करे तू मदीने पाक रवानो थी कुर्बान वञा मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात मुझे हबीब करीम न ॾुखे सफ़र में सिद्दीक अकबर के पाण सां खयो मुसा गाड़ी में किताब गड्डा मुखे साईं किबला पीर मोहम्मद अयूब जान सरहंदी दामत बरकात मलालिया फरमायो हो त हवाले जे लाइ को किताब ज़रूर आणजा मां कल ॻोल्हे हो किताब कढियो ऐं किताब बि शीअन जो आहे राफ़िज़न जो आहे छपियो बि ईरान में आहे पाकिस्तान में बि कोन छपियो आहे छपण वारा बि शिया लिखण वारा बि शिया आलिम बि उन्हनि जो आहे तफ़सीर अल फुरातुल कूफी जे नाले सां क़ुरान पाक जो तफ़सीर लिखियो अथनि ऐं इहो शियत जो 6हीं सदी जो आलिम आहे ही अॼुकल्ह 15वीं सदी हले थी अल फुरातुल कूफी उन्हीं पंहिंजे तफ़सीर में लिखे थो त अली अल मुर्तज़ा खे नबी पाक बिस्तरे ते सुम्हारियो अबू बकर समझो त शायदि नबी पाक सॾु जो कई त अली से चादर हटाई चई तूं अलीअ चई हा चई महबूब किथे आहे चई महबूब फलाणे तरफ़ वियो थी उहो ख़ुदि शियो लिखे थो त उन गार ताईं महबूब करीम जे सफ़र में मदीने ताईं अबू बकर मुस्तफ़ा सां गॾु
ताजी माना इनमा थोड़ो मालूम तो अग्या शिया कुछ फजीलत वारा हक जी गाल मञन था त महबूब जो सफर में रफीक सिद्दीक आ चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह वरी आम तरह छा चवंदा हन अदा अली अल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु के नबी पाक पांजो जाय नशीन मुकर्रर कयो सबूत केड़ो आ कि नबी पाक वट काफरन जो अमानतूं हूं त अली ए काफरन जो अमानतूं मुखे मोटाइणियूं हन पर मां रातो रात वञा थो ये खाई कोन छॾबियूं सुभाणे नबूअत ते टिको ई इल्जाम लॻंदो त नबी हो पर परायो अमानतूं बि खणी हो मां पाण ॼा हा पर मां नथो ॼा छो त रातो रात वञा थो तूं मुंहिंजो जाय नशीन तूं मुंहिंजो खलीफ़ो ही मुंहिंजूं अमानतूं तूं पुॼाए अचजां इहे काफ़िरनि ताईं पुॼाए पोइ तूं अचजां ऐं बिस्तरे ते सुतो पियो जो तोखे कुझु बि कोन कंदा तूं ॿाहिरि निकिरंदे पोइ तोखां पुछंदा त काॾे वियो हज़रत अली मुर्तज़ा नबी जो जाय नशीन थियो नबी पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारियुसि ऐं नबी पाक हुनखे अमानतूं ॾेई पोइ हुनखे हुज़ूर पाक ऐलान कयो त तूं मुंहिंजो ख़लीफ़ो बि आहीं वसीउ बि आहीं मुंहिंजो जाय नशीन बि तूं आहीं मां चवां थो थोड़ो हेॾे मुॾे निहारजो ऐं थोड़ो सोचे समझी जवाब ॾिजो बाबा बिस्तरो कंहिंजो आहे रसूलुल्लाह जो हाणे माना छॾियांव नंगर तयार आहे ॿुधायां कुझु नहीं कोन था अबा बिस्तरो कंहिंजो हो चओ रसूलुल्लाह जो ॾाढो जो कंहिंजो बिस्तरो हो खुदा जो कसम आहे नी बिस्तरे तां सॼो जहान कुर्बान करे छॾिया हज़रत रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा घोरिया ही जहान पर हू पुण घोरे घोरिया जे मुंह पिरन साण साइत सरे जे ॾियूं महबूब करीम जी ज़ात बाबरकात सां हिकड़ी घड़ी मिली पवे तनु महबूब पाक जे उन हिकड़ी घड़ीअ तां ही जहान बि कुर्बान करे छॾियां त हू जहान बि कुर्बान करे छॾियां सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चाहे मुझा दोस्तों अजीजो महबूब करीम जो जिस्म शरीफ जे कपड़े खे लगे जे बिस्तरे खे लगे ओ शान वारो आ चो सुभान अल्लाह असा सुन्नी अली अल मुर्तजा जा गुलाम आहियूं अली असा जो इमाम आ मुझा दोस्तों हे नक्शबंदी हजरात जी दरबार आ नक्शबंदी हजरात जो सरवान नक्शबंदी हजरात जो सालार नक्शबंदी हजरात जो पगदार हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी पाजे मकतूबा शरीफ में आखिरी मकतूब जो आखिरी जो को खत्ता उन्हीं खां जो को पहिरो खत्ता आखिरी खां पहिरो उन्हीं में पाण फरमाता क़यामत ताईं मोहम्मद जी विलायत विरहाए बी पर अली जे हथा विरहाए सुभान अल्लाह काजे हथा विरहाए बी ॾाढे ॾाढे जो काजे हथा हे माण्हुनि खे चवंदा त सुन्नी अली खे न आहिनि मञींदा सुन्निन खे लुंडियूं हन सुन्निन खे लुंडियूं हन पेट में लुंडियूं अली जो नालो ॿुधंदा त सड़ंदा हन अदा लुंडियूं असां खे कोन हन अली जो नालो ॿुधी असां ठरंदा हूं जन खे लुंडियूं हूंदियूं उहे के ॿिया वर चढ़िया हूंदई उन्हनि सां वञी मोहने असां त सुन्नी अली अल मुर्तज़ा खे पंहिंजो रूहानी पेशवा तस्लीम कंदा सुभान अल्लाह तव्हां सुन्नत जमात वारनि जो अली इमाम आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां ये हथ ख्याल या तव्हांजा हथ खुदा मोहताज न कंदो ये तव्हांजा हथ क़यामत में क़यामत ताईं मोहताज न थींदा अली खे तव्हां असां पंहिंजो पेशवा मञूं था पर यार मां भेट कोन थो कयां पर ॻाल्हि कबी हक़ जी अली अल मुर्तज़ा खे मिलियो बिस्तरो छा मिलियो वडो शरफा वडो मकामा वडी इज्जत ऐं बिस्तरो रसूलुल्लाह जो अदा जे कने बिस्तरे जे करे अली अल मुर्तज़ा जो वडो मकाम आ जो मुखे भी इकरार आ इनकार कोने पर मुंहिंजा भाउ जे कने अली के बिस्तरो मिलियो आ त सिद्दीक अकबर के खुद बिस्तरे वारो मोहम्मद मिलियो सुभान अल्लाह
या ना अली से के छा मिलियो रसूलुल्लाह जो ऐं अबू बकर के केर मिलियो बिस्तरे वारो हिकड़ी ॻाल्हि अबू बकर अली के नबी से फरमायो प्यारा अली काफरन जूं अमानतूं पुॼाए पो तू हिजरत करे अचजो कंहिंजूं अमानतूं मां बोड़ो आहियां ॾाढे चओ अञा अञा ॾाढे चओ ऐं अली काफरन जूं अमानतूं पुॼाए पो तू मदीने अचजो अली के नबी थो चवे अली काफरन जूं अमानतूं पुॼाए पो तू मदीने अल्लाह वरी अबू बकर खे तो चवे अबू बकर मुहम्मद मुंहिंजी अमानत इनखे मदीने पुॼाए सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह मोहम्मद कहजी अमानत चो खुदा जी अमानत कहजी अमानत खुदा की अमानत उन्हीं रब्बुल आलमीन जी जात बाबरकत अबू बकर सिद्दीक के इहो शरफ नसीब फरमायो तो सिद्दीक हू भी अमानतूं पुॼाईंदो तू भी अमानत पुॼाइजा ऐं अहिड़े ॾुखे टाइम ते गॾु त उहो हूंदो आहे जेको वफ़ादार हूंदो आहे काफर गार ताईं पहुता पर गार खां हेठां मोटिया पे विया ॿ पेर गॾु पे आया ॿ पेर हिकिड़ो अबू बकर सिद्दीक जो ॿियो नबी पाक जो ॿ पेर हलंदा आया निशान जबल जे पहाड़ खां हिकिड़ो पेर थी मोटी पिया अरे मोटो छो मोटऊं चई भुलिजी विया हो कीअं भुलिया हो चे भुलिया ईअं हो त असां चयो त ॿ ॼणा आहिनि हिकिड़ो अबू बकर ॿियो रसूलुल्लाह पर हाणे हिकिड़ो पेर थी वियो आहे माना हिकु ॿियो आहे ॿ ॼणा आहिनि ॿ ॼणा हुजनि हा त ॿ पेर हुजनि हा हिकिड़ो पेर आहे तंहिंजे करे मोटो मोटो ॿिए पासे ॻोल्हियो अञा मोटण जी तयारी कोन कयूं त हिकिड़ो तबलीगी जमायत वारो अची निकितो जागो था रखो चोलो सुभान अल्लाह त कान कयो नंढे भाव जी कांच वॾे भाव जो चोलो समझो था ना लठड़ी हथ में मौलाना साहब शक्ल में काफरन खे जी काॾे था वञो जे ॿ पेर सो हाणे थी वियो आहे असांखे ॿिनि जी तलाश हे त हिकिड़ो थो वञे हाणे के ॿिए पासे ॻोल्हियूं उन चयो घबरायो न एॾे विया अथव एॾे के पेर हिकिड़ो आहे कि तव्हां चरिया हो समझो कोन था जेको मोहम्मद सां गॾु आहे ओ सिद्दीक अकबर आहे ओ मुस्तफ़ा खे हिन जाइ तां कुल्हे ते खयूं थो वञे पियो मोहम्मद करीम जा पेर ज़मीन ते लॻनि कोन था तॾहिं हिकिड़ो पेर थो नज़र अचे सुभान अल्लाह अल्लाह शल तव्हां असांखे मको मदीनो ॾेखारे चओ आमीन उन गार सौर ते वञो जवाननि ॾिठा तसे जवान बि कोन था वञी सघनि पाणीअ जूं बोतलूं खणंदा आहिनि ढुक ढुक भरे मस वेंदा आहिनि सायूं पटे वेंदा आहिनि वाह कुराड़ा सिद्दीक अकबर तो जो इश्क जवान आहे जो रसूलुल्लाह खे ज़मीन खां कुल्हे ते खणी वञी गार सौर जे चोटी ते पहुचायो सुभान अल्लाह अंदर गार में विया पोइ तव्हां ॿुधो आहे हू नेठि गार ताईं पहुता अल्लाह पाक कोरीड़े तानीड़े खे चयो त हिते गार जे मुंहं ते तूं पंहिंजी तानी उण कबूतर खे चई आना लाह काफर दर ते बि ॻाल्हाइनि बीठा छा पिया चवनि अड़े बेवकूफ़ हिन गार में त मुहम्मद करीम जे ॼमण वारे ज़माने खां बि अॻु में केरु कोन वियो आहे हुजूर जी उमिरि हिन महिल 52 53 साल आहे त 60 70 साल गार में को वयो ई कोन्हे अंदर मुस्तफ़ा भी आवाज़ ॿुधे पियो सिद्दीक भी ॿुधे पियो अबू बकर खे पंहिंजे यार जी अची ॻणती थी अची परेशानी थी त जेकॾहिं काफ़र ॾिसी वञे पर बि बके न अचे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो साल यसनैल इज़हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना बिन ॼणनि मां ॿियो ॼणो पियो पंहिंजे रफ़ीक खे चवे ओ मुंहिंजा महबूब अबू बकर घबराए न इन्नल्लाह मअना अल्लाह तोसां ऐं मूंसां गॾु आहे इहे इतां अंधा रब करीम के अंदर अचण जी तौफ़ीक़ ऐं नसीब कोन फरमाईंदो सुभान अल्लाह ऐं उतां वापसि विया हेठि लही विया अबू बकर सिद्दीक़ इत्मीनान जो साह पटियो हुज़ूर खे चई क़िबला उञ लॻी आहे
पानी जो थोरो इंतजाम कया दिसा हेठो को खूह हुजे आला भी खणी अचा पान भी पानी पिया हुजूर करीम फरमाइन था सिद्दीक तोखे इते तो पानी पियारिया सुभान अल्लाह या रसूल अल्लाह जबल जे चोटी ता किथा पानी आयो पान फरमाता गार जे दरवाजे ते थोड़ो लियो पाए हजरत अबू बकर गार जे दरवाजे ते लियो पाए त थधी बिठी नहर पई वहे जो तो ज्यादा पानी बर्फ का थधो आ माखी का वधिक मिठो आ खीर का वधिक लजीज आ हजरत अबू बकर पी ढो कयो आ हबीबन करीमन पुछो छा ॾिठी क़िबला ही नहर ॾिठी तम पान फरमाता या जन्नत वारी नहर मां मोहम्मद करीम तो जे ला जबल जे चोटी ते वाए चलिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारिया किसो मुख्तसर गाल पे पाण रवाना था ट्रेनी हटे राजो रही अगते रवाना था हाने मदीने जो सफर आ एकड़ी जाता पाण लग्या हे तमाम शामियानो वडो आ पर नंढड़ो हिकड़ो शामियानो लगो पियो हो उनी जे भरमा महबूब जी सवारी लगी हजरत अबू बकर के पण फरमाइन था सिद्दीक या रसूल अल्लाह जी इनी तंबू में वन को घर धणी हुंदो धौरो लस्सी खीर डोकड़न सा जन त वठी आ पाण के सफर में कम दींदो अबू बकर सिद्दीक अंदर वयो पुराड़ी औरत वेठी आ अम्मा तुझो नालो छा है के मुझो नालो आ उम्मे माबद अमा सा मुसाफिर आयो यो सामो जवान बीठो आ मुझो साथी आ असा के परे वणो आ खीर आ तडे धौरो आ तडे लस्सी आ तडे पांजा पैसा वट माई थी ते बासा भाग्या मानू आयो खीर विकणदा कोन आयो इन मल मुझो पुटड़ो बकरियूं काहे वियो आ इन जे करे शाम ईंदो जेतरो खीर होंदो दीदासे फिलहाल कोने हिकड़ी बकरी बीमार पई हुई अम्मा इन मां भला खीर कढी दे अबा या हलण जेड़ी काने का धन में वणन जेड़ी काने 8 ॾींहं थिया तस न का खाए थी न का पिए थी भाग्या मानू चऊं था त मन बची पवे उन जा ओह बोह सुकी विया अबू बकर मोटी अची रसूलुल्लाह सा गाल कई हुजूर करीम फरमान था न कुराड़ीअ के वरी वनी चओ तू असा के मोकल दे त इन बीमार बकरीअ मां खीर असा था कढो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी जो मोटी आयो माई उम्मे माबद तडे ते हेरी रुडो मत सणो वासणो तो सेबतो ॻाल्हियूं त केड़ियूं तो करे जेका हलण खां आज़रता 8 ॾियाड़ा जे ज़रो न खाधो पीतो आ उहा खीर किथां ॾींदी एसी तई मोजो हबीब हली आया हबीबन करीमन के माई ॾिठो ॾिसी चई भला मुंहिंजे तरफ़ खां इजाज़त आ फमसहू बियदिहिल मुबारका हुजूर करीम पांजो बरकत वारो हथ घुमायो बकरी उथी भी रही ओगर वरण शुरू करे ॾिनई टंगू खणी ट्रे जई ओ हुन जो खीर सा भरजी वनी जमीन सा लगो आ हुजूर इशारो फरमायो माई सगोरी थाव खणी आ माई थाव में डोदी वने भरीदी वने थाव में डोदी वने भरीदी वने ता त समूरा थाव भरजी विया दिला खीर जा पानी सा भरजी खीर जा भरजी विया अटे वारा थाव भी पलटाए कपड़े में ओहे भी खीर सा भरजी विया माई हैरान थी वई जमल माई अजीब रंग ॾिठो आ ॾिठे त सब थाव भरजी विया हुजूर ने निहारे चवे थी अब्बा सच ॿुधाए तू मोहम्मद त नाहे मां सचा थी तू मोहम्मद करीम आ गाल पियो लिकाई त सा मुसाफिर आहियूं अबू बकर सिद्दीक जो तो कुरानी सच सुञातो थी हो बराबर मोहम्मद रसूलुल्लाह सभई तो सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह महबूबन करीमन के जे क़िबला अज माड़ ते मींह वठो आ अज मूं मिस्कीन ते तो मेहरबानी कई आ बहानो कयो थी खीर जो पर अज मूं गरीब जे घर के आबाद करण आयो आ या रसूल अल्लाह जे मुझो घर खीर सा भरियो थी हाने हिन मुझे दिल के ईमान सा भी भर सुभान अल्लाह पण फरमाइन ता पढ़ ला इलाहा रसूलुल्लाह
सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जोर सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खुली खुली चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पाण उनी माईअ जे खीर मां थोरो वापरायो, कुछ हज़रत अबू बकर के पियारियो, बियो जेको दलील राह हो उन्ही के भी कुछ ॾिनो। सॼो खीर सां घर भरे पाण रवाना थिया। माई मस्त लगी वेठी आ, जंहिंखे दिलबर जो दीदार थियो हूंदो तंहिंखे अहिड़ा नीह जा नशा चढ़ी आ जो सुभान अल्लाह। शाम थी, उन माई जो पुट खीर जंहिंमहिल घर जे वेझो आहे त वठी सॾ कयो, ओ मां, ओ जी जी अम्मा। जी पुट अम्मा, अॼु जबल में मूंखे गाह मिली वियो, बकरनि खे जूई चारी थम, ॾाढो ढो कयो थम। वॾो जेको किंगिर आहे न, वो वॾो किंगिर खणी आ त खीर जो भरे। अगे सदाई मयारूं ॾींदी है त बकरियुनि खे कोन थो चारी। मुंहिंजा दोस्तो अजीजो, माई चयो अबा हलिया, को बि थां खाली कोने, सॼो मुल्क खीर लॻो पियो आहे। पर माई ॻाल्हि लिकाए पई इन्हीअ भव में त महबूब करीम अलैहिस्सलाम खे अलाए मञे अलाए न, काफ़रनि जो शोर लॻो पियो आहे। हबीब रस्ते में वञनि था, मता हिन खे का दिल में बेईमानी हुजे। मां खे चई अम्मा भला ॾे ख़बर किथां खीर आयो। जी अबा हेड़नि हेड़नि आरन पारन वारा बजणा जवान हा, ॿई सोणा हा, पर हिकिड़ो त सिज चंड खां बि वधीक हसीन हो। सॼो किसो करे ॿुधाई। बकरीअ खे हथ घुमायो, बकरी त चङी भली थी आ, पर सॼो घर जो खीर सां थांव भरजी विया। अञा बकरी संग हुई। हदीस पाक में उन नौजवान खां रड़ निकिरी वई। चई अम्मा सुञातुई अलाए कोन, इहो त मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम हो। इन हबीब करीम जी सात बाबरकात वटि तोखां लिकी लिकी बकरियूं वारे हिकिड़े ग़ार में मां सॼो ॾींहुं वारे छॾींदोसि। हबीब जूं हदीसूं ॿुधी शाम जो मोटंदोसि। बकरियूं बुखायल हूंदियूं हूं, तूं मारूं कढंदी हुई, पर अॼु मोहम्मद करीम सभु मयारूं लाहे तो जो मुंहिंजो खीर सां घर भरे वञनि था। माईअ खे पक थी पुट खे चइबा मुबारक हुजई, जे तूं अॻे ई मुस्लमान आ त मां बि अफ़ाते ईनो आंदो मुझे हबीब जो काफ़िलो जॾहिं मदीने पहुतो, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, खुली खुली चओ सुभान अल्लाह। मदीने वारनि खे 3 ॾींहंनि 3 रातिनि खां इंतज़ार हो त मुस्तफ़ा अचनि था। ऐं रोज़ सहाबा किराम जेके मुंहिंजे हबीब करीम खां अॻे साल हज वारे मौक़े ते ईमान आणे दावत ॾेई विया हा, उहे रोज़ इंतज़ार करे मदीने खां सनियतुल विदा खां ॿाहिरि अची महबूब जो इंतज़ार कर अचनि त हुज़ूर खे वठी वञो। पर 3 ॾींहं 3 रातियूं कोन आया। 3 ॾिहाड़े बि आसरो लाहे जमल मोटिया। हिकिड़ो यहूदी बि रोज़ जबल ते चढ़ी ॾिसंदो त मुस्लमान जो नबी ॾिसां त सही। 3 ॾिहाड़े जमल आसरो लाहे ख़ाली मोटिया, ऐं हेॾो मुंहिंजे महबूब जी सवारी ज़ाहिर थी। चओ सुभान अल्लाह। वाह वाह। मुसलमान हलिया विया। फसाहल यहूदी, यहूदी वठी सॾ कया, वठी रड़ियूं कई। ओ मुसलमानो तव्हांजो नबी अचियो अचियो अचियो। जजे कन अचियो। जवान पापोड़ वारियूं ऐं शादीशुदा नंढड़ा ॿार सभु जो सभु निकिरी पिया। ऐं रुगो ख़ाली कोन निकिता, चवनि पिया तल अल बद्र अलैना मिन सनियातिल वदाई वजब शुक्र अलैना मादा लिल्लाह दाई। माना ॿुधाया तला अल बद्र अलैना, अॼु असांजे वक़्तु चोॾहीं जो चंड भरी पियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजे मथां चोॾहीं जो चंड भरी पियो आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे बारे में यहूदी खां पुछो तो सुञातो? चए हा। थी चई कीअं सुञातई? जे खुदा जो कसम इन्ही रस्ते सां कई ओठी कई ओठा आया त
पर के चायो काफिलो जजी तरह मुचारी तोड़ सिंगारियाऊं सैयद चवे करहा मझा कोड पो लख लहे थी लोड जी जातन जतन जी मुके यो थी दिठा के यो ठार दिठा पर हेड़ी स्वारी मुखे नजर कान आई आ जमीन खां मथे उड़ंदी थी अचे अॻियां पोयां मलाइकनि जी फौज आ जेके मुस्तफ़ा तो सलाम पढ़ंदा अचनि था मुखे पक थी वई आ त इहो तव्हां मुस्लमाननि जो मुहम्मद सचो नबी इते पाण ज़ाहिर था अजीब नज़ारो हो मुहार अबू बकर जे कुल्हे ते आ नाचिय ते रसूलुल्लाह वेठा सुभान अल्लाह के चायो काफिलो जजी तरह मुचारी तोड़ सिंगारियाऊं सैयद चवे करहा मझा कोड पो लख लहे पई लोड ओ जी जातन जतन जी हजरत नबी करीम अलैहिस्सलाम जे अॻते सब पहुता ऐं सब चवनि पिया जा मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लामा अहमद कस्तलानी शार बुखारी मवाहिबुल लुदनिया में लिखियो तो खुदा जो कसम महबूब मदीने में आया तो मदीने जी हर शय रोशन थी सुभान अल्लाह मदीने जी हर शय घर त रोशन था वण भी रोशन था गलियूं भी रोशन थियो सजो मुल्क रोशन थियो हबीबन करीमन जा परवाना अॻिते वधी सब को पियो चए क़िबला मुंहिंजी दावत पीर वारा हो बेपीरा हो सुभान अल्लाह इते बेपीरो ईंदो ई कोन को चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह हाणे आयो पीर वारा पर मां हिकिड़ी दुआ कयां अल्लाह करे को सवलो पीर हथ अचेव आमीन त कयो ॾाढे आमीन कयो मुंहिंजा दोस्तो अजीजो हबीबल करीमल जी ज़ात ला सभन चाहियो अव्हां जो मुर्शिद अचे हर मुरीद चौंदो आ त मुर्शिद साईं मूं वटि अचे सुभान अल्लाह ॿियो चौंदो न मूं वटि अचे टियों चौंदो न मूं वटि अचे सच्चो मुरीद चौंदो आ त मुंहिंजे आंगण ते अचे अॼु हर हिक जी ख्वाहिश आ त महबूब करीम अलैहिस्सलाम मुंहिंजे घर महिमान अचनि हुजूर करीम खे सभिनी जॾहिं अर्ज़ु कयो त हुजूर करीम खे त ख़ुदा ग़ैब जो इल्मु ॾिनो हो महबूब करीम फरमाते 200 माण्हू आहिनि हिकिड़े ॾे वेंदुसि त ॿियो ॾुख कंदो ॿिए ॾे वेंदुसि त टियों ॾुख कंदो फलाणे खे तरजीह ॾिनई मूं ॾे न आयो ॾुखाइणो कंहिंखे कोन्हे हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि में मुंहिंजे हबीब खे ख़बर आ त हे मदीने वारा अॼु मूंखे दावत ॾियनि था मां मोहम्मद त उन्हीअ जी दावत खावां जंहिं 1000 साल अॻे दावत तैयार कई आ सुभान अल्लाह वाह केड़ी दावत याद आ माशाअल्लाह समझो था सुनो समझो भी था बुधो भी था हाने पक थी वई उहा जेका तुपे अव्वल हमीरी वारी 1000 साल अॻ में दावत तैयार हुई महबूब चयो त मां उन्हीअ जी दावत खावां हुजूर करीम फरमाए था खल्लूहा मुंहिंजी ॾाचीअ जी मुहार छॾे ॾियो आऊं हिन ॾे वञा त हू ॾुख कंदो हुन ॾे वञा त हू ॾुख कंदो हाणे मुंहिंजी ॾाचीअ जी मुहार छॾे ॾियो अॼु ॾाची जंहिंजे घर वेहंदी मां मोहम्मद उन्हीअ जो महिमान सुभान अल्लाह सब कहीं सोचो 400 किलोमीटर मक्के खां मदीने जा ॾाची कया हल उञायल आ बुखायल आ थकल आ गाह ॾिसंदी त डोरी ईंदी सब कहीं इहा तमन्ना ठाही त भॼी वञी पंहिंजे घरनि जे दर ते था बीहूं ऐं ॾाचीअ खे गाह ॾेखारींदासीं पोइ गाह ॾिसी ॾाची ईंदी त रसूलुल्लाह बि असांजो महिमान थींदो पर रसूल करीम खे त ग़ैब जो इल्मु आहे पर मुस्तफ़ा जे बरकत सां ॾाचीअ खे बि ग़ैब जी ख़बर आहे उहा बि ॼाणे पई त मुहम्मद कहजो महिमान घटन मजा पकड़ खाईंदी चक्कर खाईंदी घुमंदी फिरंदी सिद्धी अची उन्ही घर जे आॾो वेठी आहे जेको घर हज़रत अबू अयूब अंसारी जो हो अबू लैला उन
जो गुलाम हो वो खत उन जे संभाल में हो। हजरत अबू अयूब अंसारी उनको संभाले रख जा जिए जो महबूब पाक जी जात बाबरका जी डाची उते वेठी आ। हजरत अबू अयूब डोड़ी आयो किबला भाग मुंहिंजा छा अज मुंहिंजे अंगण ते तव्हां आया आहियो पण नालो वठी फरमाइनि था तुब्बे अव्वल हमीरी वारो खत खणी आ। सुभान अल्लाह। अबू लैला डोड़ंदो आयो अबू लैला खे चयो अंत अबू लैला तू अबू लैला आहीं जे हाओ या रसूल अल्लाह। पाण फरमान था तो वट जेका मुझे मुसलमान उम्मतीअ जी जे 1000 साल अॻु में मुते ईमान आंदो आ अमानत वारी ख़त जहिड़ी सूरत में पई आ जल्दी खड हुजूर करीम जे आॾो खोजई उन में लिखियो रहमत मिन हमीरी दर रसूल अल्लाह। ई ख़त आ जेको तुब्बे अव्वल हमीरी लिखियो आ मोहम्मद करीम दे हेठ लिखे तो या रसूल अल्लाह मुखे मुझे आलमन बुधायो आ त तू मदीने में पांजो मस्कन कंदे मुझा हबीब मुझी जिंदगी वफा करे न करे पर तुझे अचण का अगे ही प्यारा मां तो ते ईमान वाणिया तो क़यामत में मुझी पारत हो जाई। सुभान अल्लाह। हुजूर करीम अलैहिस्सलाम जन फरमाया था सभई शाहिद हो जो जाथे मां बी उम्मत जी शफाअत कंदुसि तुब्बे अव्वल हमीरी की भी मां का वठी जन्नत में दाखिल फरमा। सुभान अल्लाह। अब महबूब जे आमद जी खुशी आहे या ना है। मां इहो जिक्र इन्ही जे करे कयो असां त मीलाद खां पोइ खुशी मल्हायूं था महबूब जे आमद ते खुश थियूं था महबूब तजा आयो ही कोने त 1000 साल अॻु ही मुस्तफा जो खुशियूं लॻियूं पयूं हुयूं। सुभान अल्लाह। ऐं ख़ुशि उहो थींदो जंहिंखे फ़ाइदो आहे चओ जंहिंखे ॻाढ़ जो जंहिंखे अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत अल जमात खे फ़ाइदो आहे। ऐं अहिड़ो फ़ाइदो आहे असीं था चऊं ख़ुदा करे असांखे त नसीब आहे पर असांजे आल औलाद खे बि नसीब थिए असांजा बचड़ा असांजो ख़ानदान असांजो नस्ल दर नस्ल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे हुस्न में मुंहिंजा दोस्त रहंदो रहे पर पंहिंजो अक़ीदो ईमान मज़बूत कजो पंहिंजे अक़ीदे ऐं ईमान में खलल न आणिजो। तव्हांजे मुल्क में सुभान अल्लाह साईं मोहम्मद याकूब जान फरमास सब चो सबसे आला औला हमारा नबी। सुभान अल्लाह। ॾाढी सुठी अथव खुशी कंहिंखे आहे जेको चवे हमारा नबी खुशी कंहिंखे आहे बाबा जेको छा चवे सबसे आला औला हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा खल्क से औलिया औलिया से रसूल तो आम मखलूक में शान वारा हन खुदा जा वली है चो आम मखलूक में केर शान वारा खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क से औलिया औलिया से रसूल पर रसूलों से आला हमारा नबी पर रसूलों से आला हमारा नबी सबसे आला औला हमारा नबी। अल्लाह ताला शर तवां असांखे वहाबिन खां शियन खां कादियानिन खां बचाए चओ आमीन। ये सब दीन जा दुश्मन अथव सुन्नी थी रहो महबूब जा आशिक थी रहो महबूब जे सहाबा कराम ऐं महबूब जे अहल बैत ऐं महबूब जे उम्मत जे वलियन जी दामन में हथ विझो इंशाअल्लाह ताला बेड़ा तरी पवंदा। बद मज़हब दुनिया में तमाम घणा हन घणा ही घणा फिरका नवा के फिरका के फिरकियूं के टोला के टोलियूं के पैदा थी पिया हन सुन्नी न तू टोलो वा न टोली आ न फिरको वा न
फिर किया तो मोहम्मद जी जमात सुभान अल्लाह यदुल्लाह अलल जमाअ मुझे हबीब करीम फरमायो अल्लाह जो जमात जे मथा हथ अल्हम्दुलिल्लाह मोहम्मदी जमात इंशाअल्लाह तवां जो असा जो औलिया अल्लाह जे दामन में हथ अल्लाह जो करोड़ रहमतू हुजन हजरत ख्वाजा आका पीर मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह ताला अलैह जे मज़ार पुन अरवार ते जेको अल्लाह जो बानो मोजा दोस्त ही चोडी शरीफ जो बुनियाद रखियो जो हर साल वधे आमीन आई मां सादो त हज़ारे माण्हू आहिनि जा जा कटियल कल्ब साफ़ थी था वञनि पिया इएं खणी सम्झ जॾहिं बैटरी चार्ज कबी आहे अवां मोबाइल चार्ज कंदा हो बैटरियूं चार्ज थींदियूं आहिनि हे गुलज़ार खलील में 12 महीने बैटरी चार्ज थींदी आहे 12 महीना कमु हली वेंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह करे ही दरबार हमेशा आबाद हो जाए साईं आमीन पीर मोहम्मद अयूब जान उन जा भाव उन जा सौट उन जा अजीज उन जो खानदान जेके भी इन महबूब करीम जे उर्स में हिस्सो मिलाइन था रब्बुल आलमीन उन जो हिस्सो कबूल फरमाए हबीबन जो फरमाना पीर से रोजे धणी जी को कौल तवा के बुधाया पान फरमान था त करे खुदा जे वली नबी पाक जो ख्वाब में दीदार कयो चो सुभान अल्लाह अल्लाह करे पान के दीदार थे आमीन पीर से रोजे वारा फरमाइन था उन वलीउल्लाह के नबी पाक जो दीदार थियो उन वली हुजूर के अर्ज को या रसूल अल्लाह असा उर्स कंदा हूं मीलाद कंदा हूं ए मुल्ला असा के झलीदा हन भला या रसूल अल्लाह कजे या न कजे तवा बुधायो कामिल वली रोजे धणी जोड़ो तो फरमाए त महबूबन करीमन जवाब दिनो मन फरह बिना फरहना बिही अदा जेको असा जी खुशी मनाईंदो आ मां मोहम्मद बि उन खां खुश थींदो आहियां सुभान अल्लाह असांजो त इहो ई नज़रियो आहे महबूब ख़ुशि थे राज़ी थे इंशाअल्लाह ताला असांखे कहीं बि ॿिए अमल ते भरोसो कोन्हे बसि महबूब जेकॾहिं असां खां ख़ुशि आहे हिकिड़े असहाबी ते पाण करीमन फरमाया अस्सलाम वालेकुम चुप खणी कई ॾिठई महबूबन ॾे बुखारी में हदीस आहे वरी पाण फरमायो अस्सलाम वालेकुम निहारे वरी भी चुप खड़ी कई हालांकि अस्सलाम अलैकुम चवण सुन्नत आ वालेकुम सलाम चवण फर्ज आ टियों दफो फरमायो अस्सलाम अलैकुम चई कि भला वालेकुम सलाम पाण फरमायो मैं तोखे पहिरों दफो चयो कोन ॿुधी चई ॿुधुम ॿियो दफो चई ॿई दफा ॿुधुम पोइ छो न पे जवाब ॾिनई चई मुंहिंजी दिलि पई चवे त रसूलुल्लाह बार बार मूंखे चवे तो ते अल्लाह जी सलामती हुजे सुभान अल्लाह अल्लाह जी सुभान सलामती अल्लाह तो ते अल्लाह जी सलामती हुजे तू जे ज़बान मां निकरे अस्सलाम वालेकुम मुंहिंजा बेड़ा ही पार थी वेंदा ओ सुभान अल्लाह गुलज़ार खलील में हाज़िरी ॾियण वारो जेके राज़ी आ त असांजा ॿिया आहिनि या न आहिनि अल्लाह सही मुझी तवा सबनी जी हाज़िरी कबूल फरमाए रब्बुल आलमीन दरबार के क़यामत आबाद करे दुआ कयो अहले सुन्नत जो दरबारूं क़यामत